बस सिर्फ़ दुआ कयो अम्मा जे लाइ। अम्मा खे दुआउनि जी ज़रूरत आहे। मौजज़ो खपे अम्मा खे, मौजज़ो तव्हां सभिनि जो। ज़ाहिर आहे चेंजिंग अचे थी तबियत में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जी हाँ दोस्तों, ही हुई आलिया चन्ना। अवांखे ख़बर आहे त सीनियर अदाकारा शबीरा चन्ना जो ईद खां ॿिए ॾींहुं रोड एक्सीडेंट थी पियो। इन वक़्तु हूअ तमामु सीरियस कंडीशन में डाउ हॉस्पिटल में दाख़िल आहे, जिते आलिया चन्ना जो चवणु आहे त अम्मा जी तबियत में इम्प्रूवमेंट अची रही आहे, मगर एज फैक्टर जे करे तमामु घटि इम्प्रूवमेंट अची रही आहे। अम्मा खे दवाउनि सां गॾु दुआउनि जी ज़रूरत आहे। ऐं मां पूरे सिंध वासियुनि खे, पंहिंजे भेणनि भाइरनि खे इहा अपील थी कयां त अम्मा जे लाइ दुआ कयो, छो जो अम्मा खे दुआउनि जी ज़रूरत आहे। अम्मा खे मौजज़ो खपे, मौजज़ो खपे। सिंध वासियुनि खां इहा ई अपील कंदे कंदे आलिया चन्ना जूं अखियूं भरिजी आयूं ऐं उन अखियुनि भरिजण जो अहसासु हर हिकु माण्हू महसूसु करे सघे थो। ऐं असां पाण सिंध वासियुनि खे अपील था कयूं त आपा शबीरा चन्ना जे सिहत लाइ दुआऊं घुरनि ऐं मस्जिदनि में ऐं घरनि में आपा जे सिहतयाबीअ लाइ क़ुरान खानियूं ऐं सलवात शरीफ़ पढ़ाइनि त बहितरु रहंदो। प्यारा दोस्तो, हीअ हुई अॼु जी वीडियो। अचो त आलिया चन्ना जो मज़ीद बयानु अव्हांखे ॿुधायूं त आलिया चन्ना असां सिंध वासियुनि खे कीअं रिक्वेस्ट करे रही आहे। दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़। वरी अपील कंदमि त महिरबानी करे अम्मा जे लाइ दुआ कयो, दुआ कयो, दुआ कयो। ऐं जेके बि भाइर आहिनि मस्जिदनि में वञनि था त उते इज्तिमाही दुआ